वालेकुम सलाम का भैया केड़ा हाल थे खुश आयो अल्लाह का शुक्र है जानी अदा हे छा मसलो आ ता लाइव वीडियो पे हले छा थियो बे जे में ता वाल चैकिंग ड्राइव दा जेका लुंड के खिलाफ सिंध जे शौर ऐं घोट के शौर डर के शौर लिखी आ मीरपुर माथे ले जे सर या डीसी साहब जा मानू डायन पिया जी साईं जाते ई रस्तो वेंदा मोड़ दे सही हिमा बारगावट सही तो मान यो ता परयों ता के तो यो जो इंफॉर्मेशन दींदो वने ए मुजो ड्राइवर मु संग दा गाड़ी मोबाइल सरकारी में ता पाणे होयो न गड पोता ड्राइवर तो यो दींदो ते ना असल छा मुजी के फर्स्ट पोस्टिंग अच्छा अनु बुधो ता के उन वीडियो में केर चेतो ता जी भड़त के सलामत ता उनके धमकी ता दियो जेको मुके भड़त जा हालात तो मान के मथे ते आईंदो सही पो ता जो कम कियो पिया यो भलो कम कियो पिया हां बिल्कुल पूरे शहर में डीसी जे चेकिंग टाइम ना डीसी जी जी सर थोड़ा बुधा रिलैक्स थी करे तो मजो इंदो जी हुकुम मां पाण चेकिंग ठाया तो ना बते कलाक कई तब मां ना बते कलाक या कई तो बाबा डीसी साहब जो हुकुम वो तो ठाए मां पाण गया तो के जो अल्लाह जो नाम ठाया तो पाके के कार को तो पुछोरी दो तई मां तई दे को जो को वणो ता पनो कयो अदा अर्ज बुधो काबिल भया साहब डीसी ऐं एसपी तो एमएनए दींदो आ तडे उन जी पोस्टिंग थींदी आ डीसी ऐं एसपी के ठीक है ओके मां इहो तो समझा त तहां एक सुठा ऑफिसर हो ठीक आ पर तहां ही अमल ॾिसी करे मूंखे ॾाढो दुख थियो त इहो डीसी इहो एसपी माना समझो त लुंड जा वॉशरूम साफ़ करण वारा आहिनि एक्सवाइट केर ॿुधे तव्हांखे इज़त ॾिनी ग़लति ॻाल्हाईंदुसि तूं काबिल भया तूं ॾिस तूं हिकिड़ो राज भाग वारो माण्हू आहीं तुंहिंजो सरदार बि आहे तुंहिंजो राज भाग बि आहे काबिल भया अगर तू सरदार आहीं न त पोइ तूं मुंहिंजे चौपल जी नोक ते सरदार माए फुट ठीक है काबिल भया मां ॾिस तूं चए मां सरदार आहियां अगर सरदार आहीं तू न समझी तू चए तो त सही सरदार भाग मां जे करे सरदार पर माई तो आहियां न तू चए मां पाण सरदार आहियां तू सरदार घट ॾिस तू काबिल भया सरदारी वाठागिरी तो करी वाठागिरी सिधी वाठागिरी तो करी सिधी नौकरी घट तो करी तू दलाल तो करी लुंडन जी कमदारी तो करी तू तो करे तू कमदार आहीं तू वाठो आहीं तू वाठो आहीं तू कमदार आहीं तू तो जेको भड़वो पुलिस में थींदो ई कोन ऑफिसर सही तू काबिल भया दे करी अच्छा हाणे माना तू दलाली करे थी रख प्रूफ मां भी रखा तू भी रख काबिल भया तू गाली मां भेण ते मां एतिरो बेगरत तो आगे न तुझी मां भेण गाले तू वाठो आहीं तू बेगरत आहीं बेगरत ऐसे छो आहीं ॿी ॻाल्हि कर मां तोखे गार ॾिस तू मुंहिंजे पीउ खे मां खे भेण खे ॾिनुसि गार मां तू वाठो आहीं न सही सिधी वाठागिरी रात जे पेट में तू वाल चैकिंग ॿुधाई उनजे खिलाफ़ हाँ वाल चैकिंग तू रात जे पेट में ॾींहं तू उनजे हाउस में दलाली करी वाल चैकिंग कई चलो तू अग में तू गार न अग में यो कलमू पढ़िया तू छो तो गार छो नहीं गार मां भेण ते तू दे गाली तू मां तोखे वाठो चवां तो तू वाठो आहीं तू गाल घटई जेको वॉशरूम साफ कंदो आहे लुंडन जा उहो तू आहीं वाठो आहीं तू वाठो आहीं सही सिधी ॻाल्हि आहे मां के अलाह ही न कराईंदो मूंखे फ़खुर आहे मां गरीब ज़रूर आहियां पर अल्हम्दुलिल्लाह मां हिकु गैरतमंद आहियां नौकर आहीं असांजो यार तू असांजे टैक्स में पगार भई तू नौकर आहीं असांजो नौकर बाक़ी काबिल भया तू ऐसे छो आहीं तोखे गार ॾियण नथी जुगाए बहरहाल सिंध जो शोर ॿुधे पियो मां तोखे ॾिनी ॻाल्हि
तुझी माउ ऐं तुझी भेण जेका आहे न मुंहिंजी माउ भेण आहे मां एतिरो बेगरत न आहियां मां वाठो न आहियां तूं गार ॾिनी आहे हाणे वरी मां भेण थो कहीं तूं सम्झ वाठागिरी करींदो अरे कातल खे पूरो प्रोटोकॉल ॾियो था कातल जी तव्हां पुट तव्हां ग़रीब अच्छा भली ड्यूटी थो करी बहरहाल सिंध जो शौर ॿुधे पियो भली ड्यूटी करी पियो तोखे वाठागिरी जो अवार्ड मिलणु खपे काबिल भैया हा मूंखे अलहमदिल्ला सिंध ॾे पई अलहमदिल्ला मूंखे अलहमदिल्ला सही आहे ठीकु आहे उहो सिंध जो शौर सम्झे पियो ॿुधे पियो अलहमदिल्ला मूंखे मां त सम्झां पियो सिंध जो शौर मूंखे मोट ॾे पियो पर तोखे मुंहं ते